गुज़ारिश है दादू म्यूनसिपल चेयरमैन साहब के पीर दानिश साहब के त सुभाणे खां ख़ैर सां ईद उल उज़हा जेको आहे सो शुरू थी वेंदी ऐं पाण मुसलमान सुन्नत इब्राहिम जे हवाले सां पूरे पाकिस्तान जे अंदरि जेको आहे सो उज़हा जो सिलसिलो शुरू थी वेंदो, क़ुर्बानी जो सिलसिलो शुरू थी वेंदो। त दादू म्यूनसिपल जेको आहे सो इहो डोमेन बि आहे त हू जेको आहे सो अॻुवाट ई उहे सभु तयारियूं मुकमल करे, छो त पूरे शहर जे अंदरि उज़हा ऐं जेके स्लाटर हाउस त दादू जे अंदरि न हुजण जे बराबरि आहिनि, बल्कि जेके आहिनि उहे रजिस्टर्ड बि न आहिनि। त उन हवाले सां दादू म्यूनसिपल चेयरमैन खे जेको आहे सो जेको लोकल गवर्नमेंट एक्ट 2013 उन में त वाज़ह लिखियलु आहे फंक्शन ऑफ जेको चेयरमैन आहे उहो आहे त स्लाटर हाउस जी जेको आहे सो चकास ऐं उन जी जेको आहे जस्टिफिकेशन ज़रूरी आहे। त इहो बाद जो अमल आहे, यकीनन जॾहिं साईं वारा वेहंदा त उन सभिनी शयुनि ते अमल कंदा, पर स्लाटर हाउस जीअं त अमली तौर ते ऐं कानून दादू जे अंदरि आहिनि कोन, सभु को पंहिंजे हिसाब सां पंहिंजी घिटी में या जिथे जंहिंजो दुकानु आहे उहो उते उहो कोहे थो, उहो हिकिड़ो रूटीन जो मसइलो हले थो। पर ईद उल उज़हा जा जेके 3 ॾिहाड़ हाणे यकीनन जेको आहे सो तमामु घणी क़ुर्बानियूं थींदियूं आहिनि ऐं माण्हू जेके बि आलाइश आहे गंद किचिरो आहे रोड रस्तनि ते उछलाईंदो आहे। त दादू म्यूनसिपल जो डोमेन आहे त हू उन सिलसिले में अॻुवाट जेको आहे सो रिथाबंदी करे ऐं उहे जेके शयुनि खे खणण लाइ जेके उनजा ट्रैक्टर ट्रालियूं आहिनि या उहो जेको स्टाफ आहे त उहो अॻुवाट ई जेको आहे सो उन जी प्रिपरेशन हुअणु खपे। यकीनन दादू म्यूनसिपल इन हवाले सां कयो हूंदो कमु, नो डाउट उन्हनि वटि इहो सिलसिलो हलंदड़ आहे ऐं उज़ही जो सिलसिलो हर साल थींदो आहे, इन करे उन वटि प्रोग्राम हूंदो। पर थींदो ईअं आहे त काफ़ी शयूं जेको आहे सो रहिजी वेंदियूं आहिनि, छो त सफ़ाई जो सिलसिलो जो हलंदो आहे यको, त उहे सभु शयूं वरी आस्ते आस्ते वरी जेको आहे सो रहिजी वेंदियूं आहिनि। त महिरबानी थींदी दादू म्यूनसिपल चेयरमैन खे गुज़ारिश आहे, फादर ऑफ सिटी अमी अव्हां जेको आहे सो ज़िम्मेवारी जो डोमेन आहे इहो, त अवी इन हवाले सां जेको आहे सो पेशगी उहा रिथा करे छॾियो त शहर जे अंदरि जेको आहे सो जेके बि क़ुर्बानियूं थियनि थियूं उनजो गंद किचिरो जेको आहे विदिन टाइम खणणु खपे। ॿी जेकी अहम ॻाल्हि इहा आहे त जॾहिं अव्हां सीट ते बाज़ाब्ता तौर ते वेहो नोटिफिकेशन तहत, त पोइ दादू शहर जे अंदरि स्लाटर हाउस ते यकीनन तवजह ॾिजो, इहो तमामु ज़रूरी आहे। ऐं सफ़ाई जे हवाले सां, हाइजीनिक पॉइंट ऑफ व्यू खां ऐं कंहिं बि मूज़ी मर्ज़ जे बचण जे हवाले सां, ऐं जेको आहे सो जेको बि जानवर कुसजे उहो हुकूमत ऐं सिहत जे जेको आहे उसूलनि ते जेको आहे सो उन ते हुअणु खपे ऐं उन ते का बि सौदेबाज़ी न थियणु खपे। उमेद त जेकी नंढी गुज़ारिश रखी आहे उन ते जेको आहे सो साईं तवजह कंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद।